अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे। उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। हुन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसां तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हाशू मूसा खे न मारींदो, छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगरि वीडियो सुठी लॻी आहे, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। हुन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसां तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हाशू मूसा खे न मारींदो, छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगरि वीडियो सुठी लॻी आहे, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। हुन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसां तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हाशू मूसा खे न मारींदो, छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगरि वीडियो सुठी लॻी आहे, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। हुन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसां तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हाशू मूसा खे न मारींदो, छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगरि वीडियो सुठी लॻी आहे, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं।
उनखां पहिरियों अगर तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब ना कयो सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशू मूसा खे न मारींदो, छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगरि वीडियो सुठी लगी आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। उनखां पहिरियों अगर तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब ना कयो सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशू मूसा खे न मारींदो, छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगरि वीडियो सुठी लगी आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। उनखां पहिरियों अगर तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब ना कयो सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशू मूसा खे न मारींदो, छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगरि वीडियो सुठी लगी आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। उनखां पहिरियों अगर तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब ना कयो सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशू मूसा खे न मारींदो, छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगरि वीडियो सुठी लगी आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। उनखां पहिरियों अगर तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब ना कयो सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ।
दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ किस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो तव्हां ईंदड़ किस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त आहिनि उहे चवंदा असां में ड्रामो कयो सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशू मूसा खे न मारींदो छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों अॼु जी वीडियो एतिरी अगरि वीडियो सुठी लगी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा वीडियो खे लाइक कंदा मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों छा हाल आहे उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। उन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कंदा वीडियो खे लाइक कंदा हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे। ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त आहिनि उहे चवंदा असां में ड्रामो कयो सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशू मूसा खे न मारींदो छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों अॼु जी वीडियो एतिरी अगरि वीडियो सुठी लगी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा वीडियो खे लाइक कंदा मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों छा हाल आहे उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। उन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कंदा वीडियो खे लाइक कंदा हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे। ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त आहिनि उहे चवंदा असां में ड्रामो कयो सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशू मूसा खे न मारींदो छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों अॼु जी वीडियो एतिरी अगरि वीडियो सुठी लगी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा वीडियो खे लाइक कंदा मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों छा हाल आहे उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। उन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कंदा वीडियो खे लाइक कंदा हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे। ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त आहिनि उहे चवंदा असां में ड्रामो कयो सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशू मूसा खे न मारींदो छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों अॼु जी वीडियो एतिरी अगरि वीडियो सुठी लगी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा वीडियो खे लाइक कंदा मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों छा हाल आहे उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। उन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कंदा वीडियो खे लाइक कंदा हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे। ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त आहिनि उहे चवंदा असां में ड्रामो कयो सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां छा हाशू
मूसा के पकड़ण में या मूसा के मारण में कामयाब थींदो त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशिम मूसा खे न मारींदो। छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशिम वारनि खे सभिनी खां निकिरी ईंदो। दोस्तों अॼु जी वीडियो एतिरी। अगर वीडियो सुठी लगी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। हुन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसां तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशिम मूसा के पकड़ण में या मूसा के मारण में कामयाब थींदो त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशिम मूसा खे न मारींदो। छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशिम वारनि खे सभिनी खां निकिरी ईंदो। दोस्तों अॼु जी वीडियो एतिरी। अगर वीडियो सुठी लगी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। हुन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसां तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशिम मूसा के पकड़ण में या मूसा के मारण में कामयाब थींदो त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशिम मूसा खे न मारींदो। छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशिम वारनि खे सभिनी खां निकिरी ईंदो। दोस्तों अॼु जी वीडियो एतिरी। अगर वीडियो सुठी लगी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। हुन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसां तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशिम मूसा के पकड़ण में या मूसा के मारण में कामयाब थींदो त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशिम मूसा खे न मारींदो। छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशिम वारनि खे सभिनी खां निकिरी ईंदो। दोस्तों अॼु जी वीडियो एतिरी। अगर वीडियो सुठी लगी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाअल्लाह हिकु नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। हुन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसां तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशिम मूसा के पकड़ण में या मूसा के मारण में कामयाब थींदो त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशिम मूसा खे न मारींदो। छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशिम वारनि खे सभिनी खां निकिरी ईंदो। दोस्तों अॼु जी वीडियो एतिरी। अगर वीडियो सुठी लगी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा।
मिलंदासीं इंशाल्लाह एक नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। हुन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशू मूसा खे न मारींदो, छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगरि वीडियो सुठी लगी आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाल्लाह एक नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। हुन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशू मूसा खे न मारींदो, छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगरि वीडियो सुठी लगी आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाल्लाह एक नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाइण वारा आहियूं। हुन खां पहिरियों अगरि तव्हां अब्दुल सलाम ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, छा सिजावल ख़ान वाकई मरी चुको आहे? ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिठो सिजावल ख़ान जे माण्हू सिजावल ख़ान जे क़बर ते बीठा हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधायो आहे ईंदड़ क़िस्तनि में सिजावल ख़ान वरी अची वेंदो। ॾिसण तव्हांखे यकीन न ईंदो, तव्हां चवंदो ईअं कीअं थी सघे थो। तव्हां ईंदड़ क़िस्तनि में ॾिसंदा त सिजावल ख़ान वरी ही तुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि, उहे चवंदा असां में ड्रामो कयो, सिजावल ख़ान खे लिकाए छॾियो, हाणे सिजावल ख़ान वरी वापसि अची वेंदो। दोस्तों, ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छा हाशू मूसा खे पकड़ण में या मूसा खे मारण में कामयाबु थींदो? त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हाशू मूसा खे न मारींदो, छो त मूसा वॾो ख़तरनाक खिलाड़ी आहे। मूसा हाशू वारनि खे सभिनी खां निकिरी वेंदो। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगरि वीडियो सुठी लगी आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। मिलंदासीं इंशाल्लाह एक नई वीडियो सां। जेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।